बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 7 की आसान सिंधी में सबक 29 यानी 29वां सबक डाहो हारी यानी अक्लमंद हारी के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद फ़ानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को बगौर समात कीजिएगा। कंहिं हाकिम पढ़ो घुमायो तो आऊं पंहिंजो वॾो वज़ीर उनखे बणाईंदुसि जेको मुंहिंजनि सवालनि जा जवाब पूरा ॾींदो। कई माण्हू हाकिम आॾो आया पर हाराए मोटी विया। हिकिड़े ज़मींदार खे बि अची शौक़ु थियो, सो ठही संभरी घोड़े ते चढ़ी हाकिम ॾांहुं पंधु पियो। पाण सां पंहिंजे हारी खे बि नौकर करे वठी हलियो। जॾहिं हाकिम जे दरबार में पहुता तॾहिं हुननि खे शाही महिमान करे रहायूं। ॿिए ॾींहुं नौकर खे उते ई छॾे ज़मींदार खे दरबार में वठी विया। हाकिम ज़मींदार खां टे सवाल पुछिया। पेट कंहिंजो चङो, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। ज़मींदार सोचे सम्झी जवाबु ॾिनो त पेट पले जो, जर कूह जो ऐं गुल गुलाब जो चङो। हाकिम जो क़ाइदो हो त जेको शख़्स सही जवाबु न ॾींदो हो तंहिंखे क़ैद में हणी छॾींदो हो। तंहिं करे हीउ बि वञी क़ैद में पियो। हारी खे जॾहिं ख़बर पई त हाकिम संदसि मालिक खे सज़ा ॾेई छॾी आहे, सो उमालिक दरबार में काहे आयो ऐं हाकिम खे अची चयईं त आऊं बि अव्हां जे सवालनि जा जवाब ॾियणु आयो आहियां। हाणे पुछियो जेके पुछणो अथव। हाकिम ऐं उन जे दरबारियुनि घणो ई सम्झायसि त तोखां वॾा वॾा आया पर को बि जवाबु ॾेई न सघिया। तूं इन्ही ॻाल्हि तां लही वञु ऐं पंहिंजी जान बचाए मोटी वञु। पर हारी कोन मञियो। लाचार थी हाकिम साॻिया सवाल पुछियसि त पेट कहिड़ो चङो, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। जितना पढ़ा गया अब हम इसका तर्जमा भी कर लेते हैं। कंहिं हाकिम पढ़ो घुमायो त आऊं पंहिंजो वॾो वज़ीर उनखे बणाईंदुसि जेको मुंहिंजनि सवालनि जा जवाब पूरा ॾींदो। यानी किसी हाकिम ने ऐलान करवाया कि मैं अपना बड़ा वज़ीर उससे बनाऊंगा जो मेरे सवालों के पूरे पूरे जवाब देगा। कई माण्हू हाकिम आॾो आया पर हाराए मोटी विया। यानी कई लोग हाकिम के सामने आए मगर हार कर वापस चले गए। हिकिड़े ज़मींदार खे बि अची शौक़ु थियो, सो ठही संभरी घोड़े ते चढ़ी हाकिम ॾांहुं पंधु पियो। यानी एक ज़मींदार को भी शौक़ हुआ, वो बंदोबस्त करके घोड़े पर चढ़कर हाकिम की तरफ रवाना हुआ। पाण सां पंहिंजे हारी खे बि नौकर करे वठी हलियो, यानी अपने साथ अपने किसान को भी नौकर बनाकर ले गया। जॾहिं हाकिम जे दरबार में पहुता तॾहिं हुननि खे शाही महिमान करे रहायूं। ॿिए ॾींहुं नौकर खे उते ई छॾे ज़मींदार खे दरबार में वठी विया। यानी जब हाकिम के दरबार में पहुँचे तो उन्हें शाही मेहमान के तौर पर रखा गया। दूसरे दिन नौकर को वहाँ छोड़कर ज़मींदार को दरबार में ले गए। हाकिम ज़मींदार खां टे सवाल पुछिया। यानी हाकिम ने ज़मींदार से 3 सवाल पूछे। पेट कंहिंजो चङो, यानी पेट किसका अच्छा, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो, यानी पानी कौन सा अच्छा और फूल कौन सा अच्छा। ज़मींदार सोचे समझी जवाब ॾिनो त पेट पले जो, जर कूह जो ऐं गुल गुलाब जो चङो। यानी ज़मींदार ने सोच समझ कर जवाब दिया कि पेट पल्ला मछली का, पानी कुएं का और फूल गुलाब का अच्छा होता है। हाकिम जो क़ाइदो हो त जेको शख़्स सही जवाब न ॾींदो हो तंहिंखे क़ैद में हणी छॾींदो हो। यानी हाकिम का कायदा था, उसूल था कि जो शख्स दुरुस्त यानी सही जवाब नहीं देता था तो उसे कैद में यानी जेल में डाल दिया करता था। तंहिं करे ही बि वञी कैद में पियो। यानी इसलिए ये शख्स ज़मींदार भी कैद में पड़ गया। हारी खे जॾहिं ख़बर पई त हाकिम संदसि मालिक खे सज़ा ॾेई छॾी आहे, सो हू मालिक दरबार में काहे आयो ऐं हाकिम खे अची चयईं त आऊं बि अव्हां जे सवालनि जा जवाब ॾियणु आयो आहियां।
यानी किसान को जब ये ख़बर हुई कि हाकिम ने इसके मालिक को सज़ा दे दी है तो ये फ़ौरन दरबार में आ गया और हाकिम से आकर कहा कि मैं भी आपके सवाल के जवाब देने आया हूँ। हाणे पुछियो जेके पुछड़ूं अथव, यानी अब आप पूछें जो आप पूछना चाहते हैं। हाकिम उनजे दरबारियन घणो ही समझायस त तोखां वॾा वॾा आया पर को भी जवाब ॾेई न सघियो। यानी हाकिम और उसके दरबारियों ने उसे बहुत समझाया कि तुझसे बड़े बड़े यहाँ आए हैं मगर कोई भी जवाब ना दे सका। तू इन्हीं ॻाल्हि तां लही वञ ऐं पंहिंजी जान बचाए मोटी वञ, यानी तुम इस बात से बाज आ जाओ, यानी सवाल के जवाब ना दो और अपनी जान बचाकर वापस चला जाओ। पर हारी कौन मनियो, यानी पर किसान नहीं माना। लाचार थी हाकिम साॻिया सवाल पुछियसि त पेट कहिड़ो चङो, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। यानी मजबूरन हाकिम ने वही उससे सवाल पूछे कि पेट कौन सा अच्छा, पानी कौन सा अच्छा और फूल कौन सा अच्छा। हारी सवाल बुंदे ही चयसि त पेट धरती जो चङो जंहिंमें सभु कुझु समाइजे वञे थो, जर मींहं जो चङो जंहिं ते साह वारनि जो जियापो आहे, गुल वण जो चङो जेको सॼे ख़ल्क़ खे ढके थो। इहे जवाब ॿुधी हाकिम ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर आहीं। पर हारी चयो त साईं आऊं तो वटि रही तुंहिंजी ख़िदमत वेठो कंदुसि, पर जेको बनी ॿारो करियां थो तंहिं मां समूरी ख़ल्क़ सां गॾु पखी पखण जो कुवत बि थींदो आहे। मूंखे छॾ त मां पंहिंजे मालिक खे वठी वञी ख़ल्क़ जी ख़िदमत करियां। ईअं चई पंहिंजे मालिक खे छॾाए मोटी आयो। अब इन आखिरी दो पैराग्राफ्स का भी हम साथ में तर्जमा कर लेते हैं। हारी सवाल बुंदे ही चयसि त पेट धरती जो चङो जंहिंमें सब कुछ समाइजी वञे थो। यानी किसान ने सवाल सुनते ही उससे कहा कि पेट जो है वो ज़मीन का अच्छा जिसमें सब कुछ समा जाता है। जर मींह जो चङो जंहिं ते साह वारनि जो जियापो आहे, यानी पानी बारिश का अच्छा जिस पर सांस वालों की ज़िंदगी है। गुल वण जो चङो जेको सॼे ख़ल्क़ खे ढके थो, यानी फूल कपास का अच्छा है जो सारी मखलूक को ढांपता है यानी छुपाता है, यानी इससे कपड़ा वग़ैरह बनता है। इहो जवाब ॿुधी हाकिम ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर आहीं। यानी ये जवाब सुनकर हाकिम बड़ा खुश हुआ और उससे कहा कि आज से तू मेरा बड़ा वज़ीर है। पर हारी चयो त साईं आऊं तो वटि रही तुंहिंजी ख़िदमत वेठो कंदुसि, पर जेको बनी ॿारो करियां थो तंहिं मां समूरी ख़ल्क़ सां गॾु पखी पखण जो कुवत बि थींदो आहे। यानी मगर किसान ने कहा कि जनाब मैं आपके पास रहकर सिर्फ़ आप ही की खिदमत कर सकता हूँ, मगर जो खेती बाड़ी करता हूँ मैं उससे उसके ज़रिए सारी मखलूक के साथ परिंदों वग़ैरह की भी ज़िंदगी का दारोमदार है। मूंखे छॾ त मां पंहिंजे मालिक खे वठी वञी ख़ल्क़ जी ख़िदमत करियां, यानी आप मुझे छोड़ दीजिए ताकि मैं अपने मालिक को ले जाकर मखलूक की खिदमत करूं। ईअं चई पंहिंजे मालिक खे छॾाए मोटी आयो, यानी ये कहकर अपने मालिक को वहाँ से छुड़ाकर वापस ले आया। मैं उम्मीद करता हूँ कि सबक 29 यानी 29वां सबक क्लास 7 की आसान सिंधी का डाहो हारी तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाअल्लाह आपसे इस क्लास के आखिरी सबक में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।